अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जी त तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं। ॻोठ कोलाची जे रवासी इम्तियाज़ अली सोलंकी, मुस्मात खानज़ादी मुस्मात, साहिबजादी सोलंकी, अब्दुल्ला सोलंकी, वहीद सोलंकी, राहिब घांगरो, मुनीर घांगरो, मुजाहिद सोलंकी, नबन सोलंकी, अलाह वधायो सोलंकी ऐं मासूम ॿारनि समेत एहतजाज कंदे मीडिया अॻियां धाईंदे चयो आहे त 2 ॾींहनि जो ॼावल ॿार असां मेहर इलाज लाइ डॉक्टर अब्दुल हमीद शेख वटि वियासीं ऐं हुनखे चयोसीं त असांखे इहो ॿुधायो जेकॾहिं असांजो ॿारड़ो ठीकु न आहे त रहायो। डॉक्टर ॿार जो चेकअप करे चयो त छोकिरो सही आहे ऐं मां हिन खे दाख़िल कयां थो। प्राइवेट सेंटर आहे, मुंहिंजी फीस रोज़ानो 10 खां 15 हज़ार थींदी आहे। असां चयोसीं त ठीकु आहे ऐं डॉक्टर इलाज शुरू कयो ऐं 8 ॾींहंनि छोकिरो राति जो ई फोत थी वियो। असां डॉक्टर खे चयो त छोकिरो वफ़ात करे वियो आहे, असांखे मोकल ॾे छोकिरे खणी वञूं। हुन चयो त न, छोकिरे जी दिलि हले थी ऐं ही 10-15 हज़ार जूं वरी बि दवाऊं वठी अचो ऐं अहिड़े नमूने सां हुन असांखे ख़्वा मुख़्वा पंहिंजी फीस ऐं पंहिंजे स्टोरनि जी दवाउनि जी आड़ में 1.25 लख ख़र्च करायो। डॉक्टरनि खे इन जी तरफ़ां मिलियल सिहत कार्ड ॾिनो त कार्ड उछलाई ॾिनो ऐं असां जे छोकिरे जी हयाती बि न बचाए सघियो। मुज़ाहिरीन सिहत खाते जे इख़्तियारनि खां मुतालबो कयो त डॉक्टरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे सेंटर बंदि करायो वञे। ॿी सूरत में डॉक्टर ख़िलाफ़ पुलिस ऐं कोर्ट वञण जो पिणु चिताव ॾिनो।